Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई एड़ाडी हम जामोला तो खामू गोरिया मुराद निसड़ले एड़ाडी हम बस सेठ धनु अल्लाह सही कहा तो के कुत्ते वाली एडी वाली हयाती ने जो कभी बीमारी लगे एडी बीमारी लगे जो कुरड़िया गुरु पत्ते की तरह में साफ न निकल रही गाला वालू सेठ धनु ऐसे करे ना उठा जो को चंगू मुड़से जे ना तमू जड़ो मुझे मतलब आता तो जड़ो हलेरी बंदूक तो जो टका ओ सेठ साहब असा तो ला हार आंदो हार वरी परणायो था छा मुखे सेठ धनु असा तो के सुखड़ा सा गंड मारायो ओ मुझे मतलब आता परणायो पर बाबाणे तो भी तू आहे कोन दाणो ने असा जो तो कोने ना पर तू को बे फिक्र न कर मश्करा जे गोठ में गाड़ी पड़ियो सोड़ी वाती बैठियो ने सा तो के परणाई दास न त पो यो हार केड़ी खुशी में खणी आया आयो बाबा ता के तो खबर आ ना तो वल्लू के वणे न वणे पर विचां करो जरूर खड़े हा या खबर थम त तू सदाई विचा किरा कड़ी पादर खाईंदो ही पर अन्या मुड़ी कोन थो भला बुधायो हार छाजेला सेठ साहब लालू के नौकरी मां कढण जी खुशी में अन्या किथे थी गाल मु त रुगो नौकरी मां कढियो त मास अगते हली ज़ाल बि खसींदो मास ऐं हिन गोठ मां बि नेकाली ॾियारे छॾींदो मास ओए तेर चीज लालू के वणे न वणे पर विचार जरूर करे अबो जी बंबू कलाक थियो आ तू धनुआ के पादरन जो हार जो मतलब बात नोटन वारो हार छो न तो पर जो बस मेहरबानी दा बिननी जी मेहरबानी अबो हाजी अबो हारे की सुल्फी थी अचो हाली हार लहराम अब्बा असांजे हिकिड़ो हुकुम कयो ही जेको हार हा असां 100 रुपए किराए ते वठी आया महिरबानी करे गयो वापसि में बाबा ॻाल्हि इहा आहे त जेका शइ मां पाईंदो आहियां उहो लाहींदो न अब अजी बंबू वो कारो आहे छू हाँ बोले छाए सुनो मां अरे हार छो लायो मुखे परायो मां यो गोबाटो ऐं मवाली घणी वेठा अचनि मवाली मो पियो हूंदो मकान में गोबाटो कहे वाह जे कड़ ते पियो हूंदो वाह जे कप ते कीअं सुम्हंदो पैसा जो खीसे में रखियूं वेठो आ तो कढी न वेंदुसि भला ईअं ई थिए को कढी वञे ने त जान छुटे इन्हनि पैसनि मां बि त इन्हनि मुंहनि सुञनि मां बि अमड़े मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ऐं मूंखे सलाह ॾे कहिड़ी मां पापी मटायूं मतलब त इन्हे गोह मुहांडरे माण्हूअ जी हाणे मूं ते अखी नथी परे इन्हे करे हाणे तूं छा मां इन गोरपट गोदड़ वाले बच्चे सां इश्क करण का भलो आ त बुढ़ी मरा हल बेअकुली छोरी मां सच पच इश्क नथी चवां त इहे पैसा फबायूं वेठा आहिनि इन्हनि मां पैसे कढण जो तरीक़ो घुर्जे जेकॾहिं हीअं नथा ॾियनि कुर्ब में त कहे नमूने समूने सां कढजनि पैसो पर अम्मा मूंखे इन सांठरी मां ख़ौफ़ थो थिए मां ईअं ई ॾिसंदी आहियांसि न त मुंहिंजो हाव फाटंदो आहे ह्याम खे ॾाढो कर पाण झले इहो मवाली ऐं गोबाटो कहिड़ी बाग जी मूरी आहिनि कहिड़े लाॾीअ जी धूणी आहिनि मुंहिंजे अॻियां चङा भला ईअं खुशी पवंदा आहिनि हे हथनि मां निकिता था वञनि बचा था वञनि इन्हनि खे बचण न ॾे अंगण बुहारा लालो तुझो वाटो निहारा है अंगण बुहारा लालो लाली
लालो तूं अची वएं? लाली मां अची वियो हां। लालो सुठो थियो तूं अची वें, न त तोसां मिलण जे लाइ मां उॾामी अचां हां। उॾामी अची हां, दे ख़बर कहिड़े पासे पर हणाया थी। मुंहिंजो पाण तुंहिंजे लाइ दिलि धड़के पई थी, फिफड़ फाटे पियो थो। अला लालू हाणे तूं अची वई न त वञजई न। चढ़ी थी जा, मां तोखे छॾे काॾे वेंदुसि न, कॾहिं बि काॾे कोन। हलिया अखियुनि में अखियूं ॾिनायूं। अखि कढी हां। मासी सुरीली शायदि तो उहा फिल्म कोन ॾिठी आहे। कहिड़ी? जंहिंमें हीरो हीरोइन सां जॾहिं मिलण ईंदो आहे त हीरोइन जी मां विच में जॾहिं पवंदी आहे त पोइ हिननि ॿिन्ही खे ॾिसी ऐं पाण चांहि ठहण वेंदी आहे, जीअं पंहिंजो पाण में मिलनि, हिक ॿिए सां प्यारु कनि। हा ॾिठी अथमि, पर ही सीन उन फिल्म में शायदि तो कोन ॾिठो आहे। कहिड़ो? उहो जेको हीरो हीरोइन जे घर मिलण ईंदो आहे न, त उनजी मां जेका उनखे मार ॾींदी आहे, ठुशा मुकूं धक। न उन फिल्म अहिड़ो सीन कोन हो। कूड़ी कूड़ी हल कूड़ी कोन्हे त मां थी तोखे करे ॾेखारियां, बीह ॾिस। मासी सुरीली तूं मूंसां अहिड़ो ज़ुल्म छो थी करी? मां थी चवां त तूं कलुअ जो शर्त क़बूल कयो आहे न? हा त पोइ आयो ही, छा खणी आयो ही? बींदे त छा ॾेई वेंदे? आयो आहियां त छा खणी आयो आहियां? हा मां प्यारु खणी आयो आहियां, प्यार। आई लव यू लाली। रहियो साल त जेकॾहिं मां वेंदुसि त छा ॾेई वेंदुसि? ऐं मां वेंदुसि ई कोन त ॾींदुसि अंगूठो। बींदे छो न, तोखे वापसि वञिणो पवंदो, छो जो हथे खाली आयो ही। शर्त मुताबिक़ पोइ यादि अथई? पोइ ॿुध, 40 साबुण जूं चकियूं, मण अटे जो, 10 किलो खंड जो, 10 किलो गिहु ऐं छपुड़ा पतीअ जा। जेकॾहिं तूं इहो सभु सामान नथो वठी आणे ॾी न त लाली सां कोन मिली सघंदे। त पोइ वञी इहो सॼो सामान वठी ईंदे, पोइ घर में पेर रखंदे ऐं लाली सां पोइ मिलंदे। मां चवां थी हाणे निकुर जल्दी कर, जेकॾहिं कल्लू अची वञे त सने बोह मां कढे छॾींदी। लालू वञ, इहो सामान वञ जल्दी वठी आ। वठी त अचां। हा वरी बि ॿुध, ॿुधा। 40 चकियूं साबुण जूं, हा मण अटे जो, हा 10 किलो खंड, हा 10 किलो गिहु, हा छपुड़ा पतीअ जा। बाक़ी तेल रहिजी वियो, छो खुश्की नथो अचां? तेल बि हिनखे खपे पियो। अबू हाणे कमु अचे, सवलो थियो। बाबल इहो किनो न कजांइ। अड़े इहो कमु नथो चवां। हेलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका। बाबल बाक़ी कहिड़ो कमु? अड़े ॾे लालू लोठे जो हिकु त नौकिरी वियसि, ॿियो वरी कल्लूअ कर्फ्यू हणी छॾियो अथसि, लालीअ सां कंहिं बि तरीक़े सां न मिली सघे। इहे सम्झ त कल्लूअ हुनखे रुसाए विहारे छॾियो आहे। बाबल इहो ठका त वॾो आहे, वॾो धमाको थींदो। अड़े तो हिन वल्लूअ खे वांदो सम्झो आहे छा? अड़े रुसाए विहारणु माना हाफ फिराई, मतिलबु जीअं बेदो हाफ फिराई थींदो आहे। बाबल बेदो फिराई हाफ फिराई थी वियो आहे, मूंखे ॻाल्हि सम्झ में कान आई। अड़े माना तलाक, अधु कलाक, मुंहिंजो मतिलबु आहे त अधु तलाक थी वई, बाक़ी रही अधु तलाक। उहा सम्झो आई हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका, माना पराया घर। अरे ठकावन जी रुगो ॻाल्हि न कर, ठकाव कढी ॾेखार, ठकाव अमली तौर कमु कर, अमली एक्सपीरियंस कर। बाबल तूं रुगो हुकुम कर, छा करिणो आहे? अड़े मिठल इन कम खे थधो, मुंहिंजो मतिलबु त गरम करीस कम खे करणो पट। कल्लूअ कमरे सां खुफिया कचहरियूं करीस, फैसिलिटियूं, मुंहिंजो मतिलबु आहे त हुनखे ॾुखियायूं, मतिलबु त सहूलियतूं ॾीस, जीअं ने लालूअ लाइ तीर तिखा थियनि, लालू हैरान परेशान तंग थिए, मुंहिंजो हियां ठरे। अड़े लालीअ जे परजण खां पोइ मुंहिंजे अंदर में बाहि थी भरे। इहा लाली इन लालूअ खां कंहिं बि तरीक़े सां खसणी आहे, छो त वल्लू कंहिंखे वणे चाहे न वणे, विचां गिर ज़रूरु खणे। मश्किरन जो गोट तई। चढ़ी थई मस्त जवानी, तेरी आ रात सुहानी, जड़ी थई मस्त जवानी, तेरी आ रात सुहानी। वो बाटा जानी काथे आहे? चुकू मां वेठी तुझी राहूं थी ॾिसां। जी छा तव्हां बोड़ा थी विया आहियो छा? शायदि तव्हांजे कननि ते ताड़ी थी वई आहे। न
अहिड़ी ॻाल्हि त कान्हे का। अहिड़ी ॻाल्हि आहे अहिड़ी ॻाल्हि कीअं न आहे। मां अॼु पंहिंजे हथनि सां तव्हांजे लाइ करेला कढ़ाई तयारु करे रखी आहे। अलाए छो जो मुंहिंजी दिलि थी चवे त मां तव्हांखे पंहिंजे हिननि प्यारनि हथड़नि सां खारायां। माई सेठाणीअ जो रूह तो में अची वियो छा चिलकणी? पर मुंहिंजो रूह त तो सां रलिजी वियो आहे घोबाटा जानी। मूंखे त ॻाल्हि का सम्झ में कान थी अचे। मां हलां थो। काॾे थो वञी घोबाटा? घन चकर विलायती बकर न कर मस त मौक़ो मिलियो आहे। मस्त जवानी रात सुहानी मस्त जवानी रात सुहानी रात कयो प्यार छॾियो वञा छॾियो वञा। हाँ मां बि चवां त बाबो घोबाटो हिननि खे हिते रहायो छो वेठो आहे? माना चकर में बकर खे ॿ सिंग नज़र न पिया अचनि। हाणे त इन्हनि खे ज़ोरीअ बि घर मां कढणो आहे ऐं कढी ॾेखारींदो छा? वॾा जीअं ता नंढा इन केतिरो हलणो पवंदो? अरे बाबा थोरो पंधा सफ़ा थकिजी पियो ही छा? अने भागा कंहिंजी क़बर खोटण था वञूं पिया। केरु मुओ आहे? ओ सेठियाणी ॻोठ में कजियो बजियो कोन्हे थियो, बेकारी कम ते पिया वञूं। छा मतिलब वांगारी कम? ओ सेठियाणी मिड़े सेठ धनु असांखे पियो लोड़ाए। सेठ धनु? सची ॿुधायो हिन वण जे हेठां बि या कहिड़ी शैतानगिरी प्यार थियो? सेठियाणी असां ॿई शरीफ़ माण्हू, असां कहिड़ी शैतानगिरी कंदासीं? असां त ॿई के विच में ईंदा ई न आहियूं। न तव्हां त मस्जिद जा कखा आहियो। तव्हां छो शैतानगिरी कंदव? हाणे घण छॾियो, ॿुधायो मूंखे या कहिड़ी रिथ रिथी अथव? वॾा जीअं ता नंढा हिनखे ॿुधाइणो पवंदो, पर हिनखे कीअं ॿुधायूं? वॾा हे बि असां घुर शिकारणा। हा सही आहे त वॾी नांगन खाधी। कहिड़ी था सुस पुस कयो पाण में? सेठियाणी तूं बि त पंहिंजी आहीं ऐं पंहिंजे सां गॾु शिकारण बि आहीं। सेठियाणी असां वटि हिकिड़ो शिकार आहे ऐं जेकर तूं असांजो साथ ॾीं त वाह थी। हा पर हिस्सो बराबर जो हूंदो। हाणे ॻाल्हि कयो ये गुज़ार तव्हां छो था ॾियो? सेठियाणी असां घोबाटे ई मवाली जा 5 लख ॻोल्हे रहिया आहियूं। 5 लख? 5 लख? पर ये 5 लख आहिनि काथे? वण जे पाड़ में लिकाए रखिया अथई। वण जे पाड़ में? हिते त कोन था ॾेखारजनि। हाँ सेठियाणी मवाली पाण ॿुधायो कि वो घर जे पोयां वण आहिनि उन जे पाड़ में पैसा लिकाए रखंदुसि। पूरे रखिया अथई ईअं चई? खो हाणे पैसा पूरींदो मवाली वण जे पाड़ में। मिड़ई तव्हांखे थेड़ो ॾेई छॾियईं। भला ॻाल्हि ॿुध, तोखे ख़बर आहे त काथे रखिया अथई? मूंखे ख़बर हुजे या त हिन महिल मुंहिंजे हथनि में पैसा हुजनि हा न। वॾा जीअं ता नंढा चयो मां त सेठियाणी असां वारे रस्ते जी मुसाफ़िर थई। ग़लति राणी बाग जा भोलड़ा मूंखे था पंहिंजे लिस्ट में मिलायो। तव्हांजे ऐं मुंहिंजे लेवल में फ़र्क़ु आहे। तव्हांजी मुंहिंजी कैटेगरी अलॻि आहे। सेठियाणी कुझु बि सम्झ पर आहीं वॾी कुहण वारी। जिन कमु साॻियो आहे पोइ हिन प्रोजेक्ट ते गॾिजी कमु छो न कयूं? हा पोइ ॿुधायो छा करणु घुरिजे? बसि इहा जांच कर त मवालीअ इहे पैसा लिकाया काथे आहिनि, पोइ उतां पैसा चोरी करणु असांजो कमु थई। ठीकु आहे पर हिसा 4 थींदव। चोथों वरी केरु? चिलकणीअ जो क़बूल आहे। त पोइ असां रोज़ानो हिक ॿिए खे इन्फॉर्मेशन ॾींदासीं। हा ऐं हाणे हितो टरो हलो पेर ड्रायो वॾा साह था खणो मूंखे बदबू थी अचे। नंढा जीअं था वॾा सेठियाणी खे बसि मां बदबू थी अचे। अच था हलूं। सेठियाणी सुठो नथी करे। पेस्ट त पाण बि कोन कई तम सुबुह खां। बाबा अॼु भला सेठ धनु वारी कुर्सीअ ते वेठो आहीं, ॾिनई आहे सेठ धनुअ खे ॾारो ऐं पाण वॾेरो थी वेही रहे। न बाबा इहा ॻाल्हि कान्हे। मां बि त सेठ जो पुराणो कमदार आहियां त हे 2 मिंट खणी कुर्सीअ ते वेठो त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी पई? इन्हनि अफ़ालनि जे करे त हिन महिल तुंहिंजो शनाख्ती कार्ड कोन थो ठहे। अहिड़ो बोले छॾियो थी मुल्क जो।
अरे मूं छा कयो? इहो पुछ त छा न कयो थई? हा हा हल हल खणी इहो ई ॿुधाए। मूंखे त शर्म थो अचे ॿुधाइण में। पोइ न ॿुधाए बस। ॿुधाइण बि त ज़रूरी आहे न। पोइ खणी ॿुधाए, इन शर्म खे घड़ी झट खणी पासे में रखो। मां मवाली आहियां, को आम माण्हू न आहियां जो शर्म खे पासे ते रखां। मवाली तूं इहा पी जी डायरेक्ट बेइज्जती करे रहियो आहीं। इहा त ख़बर अथव न, बेइज्जती इज़त वारनि माण्हुनि जी थींदी आहे। अरे पोइ ॿुधाए त मूं कयो छा आहे? काश ओॾी महिल मूं वटि का वॾी मोबाइल हुजे हा न, जेॾी महिल चिलकणी जा ॾंद टेड़ पियो करे त फोटू कढी वठां, रिकॉर्ड कयां त ख़बर पवई हा। अच्छा त पोइ चिलकणी वारी ॻाल्हि ते खणी अॼु ट्रेग कई थी। अरे छोरा, मां चिलकणीअ सां दिलि पिशोरी पियो कयां। दिलि पिशोरी चिलकणीअ जा? तुंहिंजी दिलि पिशोरी त सेठियाणी आहे न, पोइ हेॾे काॾे ग़लति रस्ते ते थो वञी। अरे मवाली, लखापति माण्हू ईअं पार्टियूं वटाईंदा आहिनि। अॼु हिन पार्टीअ में, सुभाणे हुन पार्टीअ में, परीहं हुन पार्टीअ में। तूं बि खणी वटाए, तूं बि लखापति माण्हू आहे। इन्हनि करतूतनि जे करे त शनाख्ती कार्ड कोन थो ठहे न। अरे निभागा, जेसिताईं मुंहिंजो शनाख्ती कार्ड नथो ठहे तेसिताईं तुंहिंजो बि कोन ठहंदो। भॼ भली वञी डुक फिर। छा थियो अथई? ॾांहुं पई थी पिरी, होड़ में सूर पियो अथई? हा मां ईअं ई सम्झ। इएं छो सम्झा? बिना सम्झण जे सम्झा। अम्मा बिना सम्झण जे सम्झी वञ। होड़ जे सूर में ऐं लालू जे सिक में को फ़र्क़ु न आहे अम्मा। अच्छा, लालू जी सिक लॻी अथई हिकिड़े ॾींहं में? अम्मा हिक ॾींहं में 24 कलाक हूंदा आहिनि, 48 अधु कलाक हूंदा आहिनि। अम्मा मां लालूअ सां ॿाहिरि मिली अचां? हरगिज़ न, पिणे तलाक ॾेई छॾींदो। अम्मा बाबो तलाक मूंखे कीअं ॾींदो? तोखे न, मूंखे पिणे धमकी ॾे वियो आहे। जेकॾहिं लालू अची लाली सां मिलियो न त मूंखे तलाक ॾेई छॾींदो। अम्मा पोइ छा आहे, भला मुंहिंजे करे बाबे खां तलाक वठ, पोइ बाबे सां खणी ॿीहर परणाईंदी सही। छोरी वरी कीअं परणाईंदी आहे? विच में हिलाले जो मामलो ईंदो आहे, ऐं हिलाले में खोबाटे जहिड़ो न चिचड़ लॻी वञे त पोइ उन मां मूंखे केरु छॾाए? अम्मा बस तूं बि मुंहिंजे कम जी न आहीं। कम जी न आहियां तॾहिं त तुंहिंजी मां आहियां। अम्मा हल, मां तोसां नथी ॻाल्हायां। मां बि तोसां नथी ॻाल्हायां। भले न ॻाल्हा, मां बि तोसां नथी ॻाल्हायां। नथी ॻाल्हायां मां बि। पाण खे सम्झे थी, मूंसां नथी ॻाल्हाईंदी। मां कोन ॻाल्हाईंदसि। मश्किरन जो गोट तई लालू कंहिंखे या भौंक कंहिं ॿुधी त कान। वल्लू कंहिंखे वणे चाहे न वणे, पर विचां गिरो ज़रूर कर। इहा लाली रुगो लालूअ खां वांदी थी त इन कल्लूअ खे 1.5 पैसो बनी ॾेई हा लाली खस। ओ बाबल बासत कोने बाबल अबू छा ॻाल्हि आहे मिठल? ये कोन डोड़ायो अथई या गोगाई मिर्च फकिया अथई? मींहुं वाच कयो तूं अची अबू। बाबल वलू वॾो कमु थी वियो पर भलो कमु थी वियो। वॾो कमु थी वियो, भलो कमु थी वियो, पर ठका त कोन थियो न। बाबल बंदूक ई बंदि लॻी पई आहे त ठका कीअं ई किथां निकिरंदो? चङो भला तूं ई वात सां डस माना ठकाओ कर। हू जेके 5 लख हुआ न मवालीअ जा, उहे चोरी थी आहे। बाबल ये पंहिंजे वात जी फायर ब्रिगेड त बंदि कर, उथी आलो करे छॾी। किथां बाबल? ही मवालीअ जो जेको नओं घर आहे न, उन जे पोयां जेको वॾो वण आहे न, उन जे पाड़ में लिकाए रखिया हूं। अबू सुठो कमु न थियो, वधीक इन्हनि 5 लखनि ते मुंहिंजूं ॼंघूं, मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजूं अखियूं। बाबल फ़िलहाल तव्हां इहे पंहिंजूं अखियूं ऐं ॼंघूं कटराए फ्रिज में रखाए छॾियो। यार तूं बि मश्किरनि जे ॻोठ जी वॾी काकड़ी, मुंहिंजो मतिलबु आहे त वॾी नानड़ी आहीं। समझी तो तयो केर ता करे हो। बाबा जेस ताईं मुझी बंदूक दिमाग जी थकाव दे थी त मुखे लगे थो त या बितल या कादन या सुघड़ थी सके थी। त पो जकरे एड़ी गाल न पो
त पोइ तूं चङी तरह कॉन्फिडेंस मतिलब त जांच पीर चकर त वाकई इन्हनि टिनी मां कंहिं दाव कयो आहे त पोइ असीं वरी हुन सां दाव कयूं। हल ही बंदूक तुंहिंजो ठक आहे, भलू कंहिंखे वणे न वणे विचां दाव ज़रूरु करे। सोचणो पवंदो बाबा, सोचणो पवंदो। अरे मवाली मूं चयो पे न त पैसा पूरे न रखो। सेठ धनुअ जेको चयो हो न त बैंक में जमा कराए उहा सही हो। तव्हां बि कमाल था कयो। मवाली पैसा पूरे रखण जा हूंदा आहिनि। बेवकूफ़ बेअकला पैसा खणी अम्मा खे रखरायो आहे, घटि में घटि संभाले त हुजनि हा न। छा कजे, तव्हांजो बि कंहिं ते एतबार हुजे न। हाणे त असांखे पंहिंजो पाण ते बि एतबार कोन्हे को। मवाली ग़लती तुंहिंजी आहे बाबा, तो ज़रूरु कंहिंखे न कंहिंखे ॿुधायो हूंदो त पैसा हिते न हिते रखिया आहिनि। हाँ मां कंहिंखे छो ॿुधाईंदुसि? मिसाल जे तौर ते ईदन जुमन वग़ैरह। ईदन जुमन। पुलिस पुलिस पुलिस। मवाली ओ मवाली। अच्छा हाँ हाँ हलो हाँ हाँ पहुँच अची वई। अरे सिपाही साहब बाक़ी केर अची वई? साहब सीन मसे मसे त 5-6 किस्तनि में असांजो हिकिड़ो सीन आयो आहे। हाणे सिपाही साहब हूं सम्झो पघार वधण जी ख़ुशख़बरी खणी आयो आहियूं। साहब जेकर असांजी सीन न ईंदी त असांजो गुज़ारो कीअं थींदो? मूं त सम्झो असां निकिरी आयासीं। किथां? थाणे मां न बाबा, ड्रामे मां। जॾहिं ड्रामे मां कीअं निकिरंदासीं? हिकिड़ी किस्त में हिकिड़ो सीन त हलंदो न, छो जो लखनि करोड़नि जा केस था हल कयूं न, चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट सीन त हुजे न। लखनि करोड़नि जा केस हल था कयूं, पोइ असांजो हर किस्त में सीन छो नथो अचे? सिपाही साहब सीन तॾहिं ईंदो जॾहिं सिचुएशन ठहंदी न, कंहिंखे कुटको ॾियूं, कंहिंखे मार ॾियूं, कंहिंखे ॿधणो हूंदो। साहब पोइ तूं मूंखे इजाज़त ॾे। छा जी? त असां पाण सिचुएशन ठाहियूं। जेकॾहिं सिचुएशन ठाहींदासीं त असांजी ड्रामे में एंट्री थींदी। तॾहिं त तव्हांखे चांहि बीड़ी सिगरेट मिलंदो, छो जो तव्हांजो तकियो कलाम आहे। न चांहि आहे न पाणी आहे न सिगरेट आहे न बीड़ी आहे। लथो लोड़ छुट्टी चार सॼो ॻोठ खणी मथे ते कयो। के लालू? लालू जी त बोलती बंद थई। बाक़ी वरी ॻोठ मथे ते कंहिं खयो? छा 5 लख मिलिया मवाली घोबाटे खे? मगीअ में मापनी कोन पिया। हाणे त जिथां दी खोती उते आके खलोती। मतलब सुरली दिमाग में मेजाले जी जगह ते बोह भरजी थई जा जो गाल समझ में कान थी अचे। बुध तू बि गाल के एतिरो तो घुमाई जो गाल जी ॾही मां लसी थी ठही वञे। माण्हू गाल सिधी करे समझ में अचे न। सुरेली मवाली घोबाटे जा 5 लख चोरी थिया, वरी मुड़सन उहे 5 लख वण जी पाड़ में लिकाए रखिया। अलाए केर आयो डारो ॾेई हलियो। पक इहो कम सेठाणी जो अथई न को? सेठाणी जी नज़र मोकिलाए वई अथई, छापी थी वई अथई। पोइ हू चिलकणी जो अथसि, उन जा कम हूंदई तॾहिं त मवाली घोबाटे जे घर मां निकिरनि ई कोन पयूं। पर मवाली ते ईदन जुमन खे ॿधायो। हा इहे बाहिन मंज़िल आई। घोबाटो आई छा? हाँ बाबा खैर त आहे। यार असीं पाण तोड़े पिया आयासीं। छो? यार ख़बर पई त तोसां को वॾो ज़ुल्म थियो आहे। सोचियुमि त तुंहिंजी ज़ियारत मुंहिंजो मतिलबु आहे त तोसां ताज़ियत करे अचां। ताज़ियत? अरे मुंहिंजो मवाली पुट मरी वियो छा? मुंहिंजो अकेलो पुट अञा शादी बि कान कई आई। 5 लख जो सदमो वॾो आहे। वॾो हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका। अरे हेॾे चाबी वारा गुॾा, मवाली न आहे मवाली ज़िंदा आहे। हिते 5 लखनि जे सदमे में तूं न दम धणीअ जे हवाले करी। अरे बेवकूफ़, जॾहिं मवाली जीअरो आहे त पोइ छाती ताज़ियत करण आया हो मूंसां? अदा 5 लखनि जी ख़ैर ताज़ियत। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका। घोबाटा ये ख़ैर ताज़ियत छा आहे? जीअं मुबारक ते ख़ैर मुबारक चइबो आहे न, ईअं बि मूं ताज़ियत ते ख़ैर ताज़ियत चयो। बसि चङो। केरु? मवाली? अरे मवाली न 5 लख। बाबल जो मतिलबु आहे 5 लख चङा। अदा लख लानत अथई। कंहिं ते? मवालीअ ते?
मवालियत न तोते तोते मूं ते छो मूं छा कयो? अरे रे पैसा ज़मीन में पूरे रखबा ना। अरे कुछ ना तू मुझे पुत्र मवाली लाइ भी बचायो मूं ठीको थोड़ी खयो आ। अरे ज़मीन में पैसा मूं थोरो ही पूरिया हा इन्हें मवाली छोरे मवाली पूरिया हा। अब जी बंबू पंहिंजो कम थी वियो हाणे हलूं। ड्रामा सोप सीरियल मश्किरन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।